नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क में हिन वक्त जेका तकरारी आदमशुमारी आहे, जंहिंते सिंध हुकूमत अॻु में ई तहफ़ुज़ात जो इज़हार करे चुकी आहे। सिंध जे जूं सुजाण धुरियूं, कॉमप्रस धुरियूं, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं, सिविल सोसाइटी, उन्हनि खे बि हिन तकरारी आदमशुमारी ते तमामु घणा ख़दशा आहिनि। हिन आदमशुमारी में जेका डिजिटल आदमशुमारी आहे, उन जे डिज़ाइन में केतिरा ई फ्लाज़ आहिनि। शनाख्ती कार्ड जे शर्त जे लाइ चयो वियो त उनखे लाज़मी करार ॾिनो वियो आहे, पर मुख़्तलिफ़ फील्ड में जेके ॻणपकार आहिनि उहे शनाख्ती कार्ड खे ऑप्शनल तौरु रखनि था पिया त जन वटि शनाख्ती कार्ड आहे त उहो पंहिंजो भली शनाख्ती कार्ड उन में डेटा एंट्री कराइनि, ऐं जन वटि शनाख्ती कार्ड न आहे उन खे बि उहो चयो पियो वञे त उहे पंहिंजा रुॻो नाला ॻणप कनि। अञा ताईं कंपलसरी लाज़मी तौर ते शनाख्ती कार्ड वारो जेको शर्त आहे उहो मुख़्तलिफ़ जायुनि ते इम्प्लीमेंट न थी रहियो आहे। उन खां सवाइ जेका धारी इलीगल इमिग्रेंट्स आहे उन्हनि खे अलॻि धार खाने में ॻणियो वञे, उन ते बि अमल न थी रहियो आहे। टैबलेट जा जेके इशूज़ आहिनि, डिवाइस जा, इंटरनेट जा, ऐं उन में जेके फ़नी ख़राबियूं आहिनि, हिन वक़्त बि फील्ड में तक़रीबन मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि मां अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं अची रहियूं आहिनि त टैबलेट जेके आहिनि उहे सही तौर ते कमु न करे रहिया आहिनि, ऐं टैबलेट जे अंदरि जेको मैप नक्शो ॾिनल आहे, काफ़ी जेके इलाइक़ा आहिनि उन नक्शे खां ॿाहिरि आहिनि। ख़ासि तौर ते थरपारकर, अछड़े थर, खिपरो ऐं इन पासे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे उन मैप खां जेके आहिनि ॿाहिरि आहिनि। तंहिं करे उन में एंट्री जे अंदरि तमामु घणो जेको मुश्किलातूं आहिनि उहे पेश अची रहियूं आहिनि। घर जेको ॻणप वारो आहे मामिलो आहे, उहो हिन वक़्त ताईं ख़ुदि सिंध हुकूमत शर्जील इनाम मेमून जेको सूबाई वज़ीर आहे इतलात खाते जो, उन बि अॼु चयो आहे, साॻे ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। इन खां अॻु में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ़ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत जेका आहे उहा बि ख़दशनि जो इज़हार कंदी रही आहे। सिंध असेंबली में एसिताईं जो इन तकरारी आदमशुमारी ख़िलाफ़ ठाराव बि मंज़ूरु थियो आहे। मुख़्तलिफ़ सियासी कॉमप्रस तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाज बि जारी आहे। अॼोके इन अहम जेको मसइलो आहे सिंध जी आदमशुमारी जो, जेको सिंध जी लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, उन अहम इशू ते अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे उहो इसहाक़ सुमरो साहिबु। पाण लेखक आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि। फ़याज़ कुरैशी कराची जा ब्यूरो चीफ आहिनि, सिंध टीवी न्यूज़ जा। स्काइप ते असांखे नाले वारे लेखक, अदीब, सोशल एक्टिविस्ट नसीर मेमून साहिबु जॉइन कयो आहे। टिनी महिमाननि खे असां भलीकार चऊं था। शुरू कयूं था फ़याज़ कुरैशी साहिब खां। फ़याज़ जेको आहे उहो जेको सेंसस जो अमलो आहे उनमें फील्ड में जेके ॻणपकार आहिनि टैबलेट जे ज़रिए एंट्री कनि था पिया, ऐं फ़याज़ उन्हनि खे बि ॾिसो आहे। फ़याज़ फील्ड जे अंदरि मुख़्तलिफ़ कहिड़े क़िस्म जूं शिकायतूं अची रहियूं आहिनि, छाकाणि त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां किथां त टैबलेट कमु नथा कनि, किथे इंटरनेट जो इशू आहे, किथे डिवाइस जो इशू आहे, किथे मैप जो इशू आहे। तमामु घणा जेके डिज़ाइन में फ्लाज़ आहिनि उहो बि इशू आहे। शनाख्ती कार्ड वारो जेतोणीकि हाणे उनखे लाज़मी करार ॾिनो वियो आहे, पर इहे शिकायतूं मिली रहियूं आहिनि त उहो अञा ऑप्शनल आहे। जेकॾहिं कंहिं वटि शनाख्ती कार्ड न आहे त उहे बि पंहिंजे जेको आहे ॻणप में उन्हनि खे शामिलु कयो पियो वञे, त उन में ख़बर नथी पए त हिते जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे बि रजिस्टर्ड कयो पियो वञे। जेके हितां जा मक़ामी रहवासी आहिनि उन्हनि सां बि तमामु घणा मसइला आहिनि। छा पोज़ीशन आहे फील्ड में जेकॾहिं तव्हां खां पुछिजे? महिरबानी शकील साहब, तव्हां अछड़ो थर जी बि ॻाल्हि कई, थरपारकर जी बि ॻाल्हि कई, कोस्तान जी बि ॻाल्हि कई। इहे त सूबे जा जेके ॾुरां इलाइक़ा जंहिंखे चइबो आहे, जिते माण्हुनि जी अचु वञु इंतिहाई महदूद ऐं मुश्किल हुजे थी, पर उनजे बरक्स अगरि जेकॾहिं पाण कराची जो जाइज़ो वठूं त सिंध जो जेको दारुल हुकूमत कराची आहे, जेको हर तरह जी जेका ट्रांसपोर्ट वसीलनि ऐं सहूलियतुनि सां मालामाल आहे, उते अगरि जेकॾहिं आदमशुमारी जो अमलो मुख़्तलिफ़ ज़िलनि में ख़ासि तौर ते सेंट्रल आहे, ओभर वारो ज़िलो आहे या क्यामाड़ी ज़िलो आहे, उन्हनि ज़िलनि मां बि अहिड़ी शिकायतूं आहिनि त जेको अमलो आहे उन्हनि जा जेके टैबलेट आहिनि या त ख़राबु आहिनि, या जेके टैबलेट ॾिना विया आहिनि उनजी जेका मैपिंग आहे उहा दुरुस्त न आहे, या जिन इलाइक़नि में हू विया आहिनि त उते बि जेकॾहिं रोड जो हिकिड़ो पासो जिते घरनि जी ॻणप शुरू थी आहे त ॿिए पासे वरी उन्हनि निशान बि नाहिनि लॻाया। शनाख्ती कार्ड जो मामिलो त हाणे जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सां सिंध हुकूमत जे एतिराज़ खां पोइ इन मामले खे जॾहिं खयों वियो त हाणे शनाख्ती कार्ड खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे, पर जेका हिन वक़्त ताईं जेका मजमूई जेका सूरत हाल आहे घरशुमारी वारी, उन में जिते बि अमलो पहुतो आहे त उते माण्हुनि खां पुछा करण जे बजाए उन्हनि पाण जेका आहे ख़ुदि जेका निशानदेही किथे कई आहे त किथे नाहे कई। अक्सर इलाइक़नि में हाणे हिजरत कॉलोनी
ओभर ज़िले में अचे थो। अहिड़ी तरह सां सुल्तानाबाद जो इलाइक़ो जेको क्यामाड़ी ज़िले में अचे थो, त उते पासे पासे में हिकिड़ी दीवार जे पासे में जेके इलाइक़ा आहिनि, त हिकु पासे जेकॾहिं ॾिठो वञे त अमिलो पए थो आहे, त ॿिए पासे जेको अमिलो आहे उनजे न पहुचण जे हवाले सां शिकायतूं साम्हूं अची रहियूं आहिनि। ऐं जेके घर ॻणप आहिनि उन में बि जेकॾहिं ॾिठो वञे त रोड जो हिकु पासो उन्हनि ॻणप में शामिलु कयो आहे, त ॿियो पासो उन्हनि जी ॻणप में अञा ताईं शामिलु न थी सघियो आहे। हाणे सुभाणे जिथे इहो घरशुमारी जो आख़िरी ॾींहुं ॿुधायो पियो थो वञे, त हेॾो सारो जॾो वॾो जेको हल्को आहे उते घरनि जी जेकॾहिं शुमारी न थींदी, त पोइ जिते एतिराज़ थियनि था त जेका इहा डिजिटल आदमशुमारी आहे उन में जेका माण्हुनि जे रहण जा जेके ख़दशा, रहिजी वञण जा जेके ख़दशा जेके साम्हूं अचनि था, उन में वाधारो थींदो। ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु साम्हूं ईंदी त जेका आदमशुमारी आहे उहा मुतनाज़ थी सघे थी। ॿीहर 2017 जी जेका आदमशुमारी हुई उन में पॉपुलेशन खे घटि करणु या जेके घर या जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे घटि करण जी जेका शिकायत साम्हूं आई, उहा ॿीहर उथी सघे थी। इहा जेका आदमशुमारी आहे मुतनाज़ थी सघे थी। ऐं हिकु पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे जेका माण्हुनि जी ॻणप वारो जेको अमल आहे उन में परॾेही जेके माण्हू आहिनि उन्हनि में केतिरा ई जिन खे अफ़गानी या बर्मी या बंगाली जेके असांजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके रहाइश पसीर आहिनि कराचीअ जे, उहे उन्हनि जेके पंहिंजा जेके शनाख़्ती कार्ड आहिनि जेकॾहिं हुननि पाकिस्तानी हुजण जे तौर ते पंहिंजी जेके दाख़िला कराई, त हिन में असांजी जेका मुक़ामी आबादी आहे उन में उहे हिसेदार बणिजंदा ऐं उहे जेका पंहिंजी जेका परॾेही जेका शनाख़्त आहे उनखे पाकिस्तानी जेका शनाख़्त आहे उन में लिकाइण जे हवाले सां उहे बि कामयाबु थींदा। त उनजी जेका वज़ाहत या क्लेरिफिकेशन जेका आहे उहा कीअं थींदी, उन हवाले सां को बि अहिड़ो विचूर साम्हूं नाहे आयो त जेके परॾेही असांजी आदमशुमारी में जेके ज़िम थियण जी कोशिशि कनि था या उन्हनि जा जेके कूड़ा जेके नादरा फ्याज़ जीअं तव्हां चयो त घर शुमारी जो हाणे हीअ फेज़ मुकमल थियण ते आहे ऐं इहो चयो पियो वञे त उनमें ॾींहुं कुझु एक्सटेंड बि करे सघजनि था पिया, उनमें का डेटा मिली सघी आहे? डिप्टी कमिश्नर ज़ाहिर आहे त उहो सेंसस जेको अमलो आहे या ऑफिसिस आहिनि त केतिरो जेका आहे डेटा उहा रजिस्टर्ड थी आहे? हिन वक़्तु त शकील जेका आदमशुमारी खातो जेको आहे उन्हनि ऑफिशियली या अनऑफिशियली जेके अंग अखर आहिनि उहे न त ज़ाहिर कया आहिनि न ई ॿुधाइण जे हवाले सां तयारु आहिनि। मीडिया सां उन्हनि जो बिल्कुलु कंसर्न जेको आहे उहो न हुजण जे बराबरि आहे। हालांकि आदमशुमारी खां अॻु में जॾहिं इजलास कया विया या ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं वियूं, मीडिया सां इंटरेक्शन जी ॻाल्हि कई वई, त उन्हनि इहो चयो हुयो त असां मीडिया सां मुलाक़ात बि कंदासीं, उन्हनि खे जेका अंग अखर आहिनि उन्हनि जे हवाले सां बि उन्हनि खे आगाही ॾींदासीं। पर मुंहिंजे ख़्याल में शायदि का हिकु अधु का मख़सूस या चंद माण्हुनि सां मुलाक़ात जेका जेकॾहिं आदमशुमारी सेंसस जो जेको स्टाफ आहे या ऑफिसर्स आहिनि उन्हनि जेकॾहिं मुलाक़ात कई हुजे, जिन में असां बि हिकु मुलाक़ात में शामिलु हुयासीं, जिन में असांखे ब्रीफिंग कई हुई त हीअ डिजिटल जेका शुमारी आहे उनमें कराची जा जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उन्हनि में जेको अमलो जेको आहे उन्हनि खे तरबियत ॾिनी वई आहे ऐं उन्हनि खे डिजिटल जेके इक्विपमेंट ॾिना वेंदा ऐं उहे उन्हनि जे तौर ते जेका मैपिंग आहे उहा पिणु करे सघंदा। त उहा शइ जेका आहे उहा डिजिटल मैपिंग जे हवाले सां का बि जेका शेयरिंग उहा न पई कई वञे, नई अहिड़े क़िस्म जा जेके अंग अखर ॿुधाए पिया वञनि केतिरा माण्हू जेके इन खे मॉनिटर कंदा रहिया आहियो, सॼी डेटा ते अव्हांजी नज़र रही आहे, अव्हां सरगर्म रहिया आहियो, प्रेस कॉन्फ्रेंसिस बि कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके सेमिनार आहिनि उनमें बि अव्हां शिरकत कई आहे। हिन वक़्त ताईं जी छा पोज़ीशन आहे? सिंध हुकूमत बि ख़दशनि जो इज़हार करे चुकी आहे, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं, सिविल सोसाइटी, डिज़ाइन ते जेके उन्हनि खे फ्लॉज़ हुया उनमें हिन वक़्त ताईं जेकॾहिं तव्हां खां रिपोर्ट वठिजे त हिन वक़्त ताईं छा उहे शिकायतूं जेके रजिस्टर्ड करायूं वियूं, एहसन इक़बाल खे चीफ मिनिस्टर ख़त बि लिखियो, उहे शिकायतूं जीअं जो तीअं मौजूदु आहिनि या कुझु जेके डिज़ाइन में फ्लॉज़ हुया उन्हनि में तब्दीली आंदी वई आहे? कीअं हिन वक़्त जी पोज़ीशन छा आहे? मुझे ख्याल है हीअ जेका आदमशुमारी थी रही आहे उहा ख़ुदि जेका आहे सा माना नाका मक़सदु आहे त उहा सही न थी रही आहे। माना 5 सालनि खां पोइ थी रही आहे, वॾे वॾो ख़दशो असांखे उनजो आहे त उहा 5 सालनि खां पोइ थी रही आहे। तंहिंजे करे इहा जेका 10 सालनि में थिए हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे हिन मुल्क में, त या त 10 सालनि में थींदी कान या त वरी हींअर 5 सालनि में थिए पई। तंहिंजे करे पहिरियों त असांखे ख़दशो आहे, असांखे ख़ौफ़ आहे असांजे ख़ुशूसन असांजे सिंध जे माण्हुनि खे, तंहिंजे करे इनखे असीं सम्झूं था त इहा मुतनाज़ थी चुकी आहे। पहिरीं ॻाल्हि आहे। नंबर 2 ॻाल्हि आहे त हुन जा जेके मरहला आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में सुभाणे हिकिड़ो जेको घर ॻणप जो पूरो थियणो आहे त उन जे मुताबिक़ घर जी जेका थी आहे उहा हिननि जो चवणु आहे त असीं उनखे कयूं पिया। हाणे शनाख़ती कार्ड जो जेसि ताईं मसइलो आहे त शनाख़ती कार्ड जी एंट्रीअ जो को बि खानो हुन में आहे ई कोन। हाणे हीअ चवनि था त असां हुनखे रखियो आहे या ऑप्शनल आहे। हाणे ऑप्शनल आहे त ऑप्शनल जो बि त लिखियलु हुजे न, शनाख़ती कार्ड ऑप्शनल आहे, तव्हां लिखाइणु चाहियो था या नथा लिखाइणु चाहियो, त उनजी कंहिं बि क़िस्म जी का बि हुन में एंट्री कान्हे। मूं पाण हुनखे विज़िट कयो आहे, हुनजो जेको टैबलेट आहे। तंहिंजे करे इहा त शइ ऐं अहिड़े क़िस्म जी शायदि सिंध हुकूमत या सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको यूनानी मसइलो हींअर पास थियो ठहरा
उन में शनाख़ती कार्ड जी ॻाल्हि कान्हे, ॿिया ख़दशा जेके आहिनि से ज़ाहिर कया विया आहिनि, उहे यकीननि जीनियन क़िस्म जा ख़दशा आहिनि ऐं असांखे उन ते जेको आहे सो असीं सम्झूं था ख़दशनि जो असां इज़हार कंदा रहिया आहियूं। तंहिंजे करे इहो आहे त हीअ आदमशुमारी जी डेटा पहिरीं असांखे कोन ॾींदा, ऑफिशियली या अनऑफिशियली कोन ॾींदा। हा, हिननि हिकिड़ी डेटा ज़रूरु जारी कई आहे, हिननि चयो आहे त जेका हुन ते इंटरनेट जे ज़रिए जिन बि कराई आहे घर वेठे उनजी जेका कराई ऑनलाइन जेका ऑनलाइन कराई आहे, उन जो तइदादु अॼु खां 4 ॾींहं अॻु 80 लख माण्हुनि जो पूरे पाकिस्तान मां उते रजिस्टर थी चुका आहिनि। हाणे इहा शइ पंहिंजी जॻह ते आहे, पर हाणे इन खे हाणे हीउ हिकिड़ो पहिरियों तजुर्बो आहे पाकिस्तान में त हमेशह मैन्युअल थींदी हो ऐं 2017 जी जेका आदमशुमारी थी उन में सिंध गवर्नमेंट दावा कई हुई, चीफ मिनिस्टर ख़ुदि चयो त असां वटि जेके अंग अखर आहिनि उन जे मुताबिक़ सिंध जी आबादी 6 करोड़ 20 लख आहे, पर उहा जेका ज़ाहिर कई वई उहा कई वई 4 करोड़ 71 लख। त हाणे हुननि जो चवणो त असां उनखे मॉनिटर कयो ऐं उनजी जेका हिकु कापी असां पाण वटि रखी। हाणे हिननि केतिरी तयारी कई आहे सिंध गवर्नमेंट या सिंध गवर्नमेंट केतिरा आहिनि ऐं हिननि ख़दशा ख़ुदि जेके आहिनि अॼु इतलाह जे मिनिस्टर जा या चीफ मिनिस्टर जा ख़दशा, तंहिंजे करे इहो सॼो मामिलो हींअर मुतनाज़ आदमशुमारी ॾियां पियो वञे। हाणे आहे त हिकिड़ी शइ पंहिंजी जॻह ते आहे त असांखे इन जो जेको कुझु माण्हुनि जो आहे त बाबा इनखे असीं कोन था मञूं या बाइकाट कयूं, हिन मरहले ते असांखे भरपूर हिन में साथ ॾियणु खपे, उन में हिसो वठणु खपे, निशानदही करणु खपे मीडिया खे, सभिनी खे, जिथे बि न थी आहे त उन करणु खपे। बाक़ी हिन वक़्त ताईं के सुठियूं ख़बरूं न पियूं अचनि त उहो को मामिलो सही थी रहियो आहे। नसीर साहब, हिन वक़्त ताईं जीअं इसाक सुमरो साहब जो चवणु आहे त के चङियूं सुठियूं ख़बरूं न आहिनि, डिज़ाइन जा फिलाज़, शनाख्ती कार्ड जो मामिलो, टैबलेट ऐं जेके डिवाइसिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते सही कमु नथियूं कनि, मैपिंग जा इशू अची रहिया आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऑनलाइन जेके फॉर्म आहिनि उनमें बि तमामु घणा जेके आहिनि उहे मसइला असांजे आॾो आया। तव्हांजी चीफ सेंसस कमिश्नर सां बि मुलाक़ात थी हुई, नईम ज़फ़र साहब सां, ऐं उनखां बाद में हिते कराची जे अंदरि जेका तक़रीब हुई उनमें तव्हांजी चीफ मिनिस्टर सां मुलाक़ात बि थी हुई ऐं मां सम्झां थो त उनमें तव्हांखे ख़ातिरी कराई वई हुई त सरदार शाह जे उहो एफर्ट वठंदो, का ॿी सिटिंग थींदी। हिन वक़्त ताईं तव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो, छा सूरताल आहे? हीअ जेके मुख़्तलिफ़ डिज़ाइन में फिलाज़ आहे, अञा ताईं जीअं जो तीअं उहे शिकायतूं जेके आहिनि एहसन इक़बाल खे बि चीफ मिनिस्टर ख़त लिखियो आहे, पर हिन वक़्तु जेके असांजा ख़दशा आहिनि उहे ख़दशा जीअं जो तीअं बरक़रार आहिनि ऐं उहा तकरारी आदमशुमारी जो सिलसिलो बि गॾो गॾु हलंदड़ आहे। शकील साहब, मूं वटि थोरो आवाज़ु ठीकु न पियो अचे, कटिजी पियो अचे, ॿुधाइजो त मुंहिंजो आवाज़ु सही अचे पियो? जी जी, तव्हांजो आवाज़ु बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे साईं। हाणे पहिरीं गुज़ारिश इहा त जेके बि ख़दशा शुरू खां सिविल सोसाइटी, असां सभिनी इसाक, असां ॿियनि दोस्तनि रखिया हुआ, उहे जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। उनजी तस्दीक अव्हांजो रिपोर्टर दोस्त बि करे रहियो आहे, ॿी बि सॼी सिंध मां थियनि पिया। असांखे जिन बि शयुनि ते ॻणती हुई, जेके बि असां ख़दशा ॾेखारिया उहे हिकु हिकु थी करे सही साबित थिया आहिनि। डिजिटल डिवाइसिस जी परफॉर्मेंस जो इशू आहे, लॉजिस्टिक्स। अञा ताईं मूंखे अॼु बि हिकिड़े डिप्टी कमिश्नर चयो त असां हितां हुतां पट सट करे पैसा पिया था ॾियूं, असांखे बजट न मिली आहे। असिस्टेंट कमिश्नर साहिब, अञा ताईं बजट न आहे, घर ॻणप पूरी बि थी वई, इन मां अंदाज़ो करियो। ऐं नक्शनि जो मामिलो त तमामु सीरियस आहे। मूंखे हिकु तमामु ज़िम्मेवार माण्हू डिटेल में ॿुधायो, चई त असां जिते वञी उहो काउंट करे थो ॻणपकार, उहो बीठो ब्लॉक जे अंदरि आहे, जियो टैगिंग करे थो त उनखे सिस्टम चए थो त तूं ब्लॉक खां ॿाहिरि आहीं। इहा तमामु घणी शिकायत आहे। हिकिड़ो अहिड़ो ज़िलो जंहिंमें 14 ब्लॉकनि में हिकिड़े ॾींहं में इहा शइ कंप्लेन आई आहे, मूंखे हुन DC साहब वटां ख़बर पई। सो इहो हिकिड़ो सभु शयूं साबित पयूं थियनि। ख़बर न आहे घर ॻणप केतिरी ठीकु थी केतिरी न थी। जेसि ताईं सुञाणप कार्ड जो मसइलो आहे त पहिरीं ॻाल्हि त मां गुज़ारिश कयां त इहो सिंध सरकार जे एहतजाज ते कोन थियो आहे। सिंध सरकार सुञाणप कार्ड जी डिमांड कई ई कान्हे। तव्हां उनजो रेज़ोल्यूशन बि खणो, तव्हां उनजो अहसन इक़बाल दा लिखियल ख़त बि खणो। असां वॾे वज़ीर साहब खे, मूं ऐं मोहतरमा नूरुल्लाह शाह साहिबा स्टेज ते गुज़ारिश कई त महिरबानी करियो, असां उन्हनि खे चयो त तव्हां सुञाणप कार्ड शामिलु कयो, त हुननि जो हिकिड़ो ख़दशो उहो वैलिड आहे, त पोइ त केतिरनि ॿोॾ वारनि वटि बि न हूंदा। त असांखे हिन चयो त इहो तमामु सवलो हल आहे त जेका नादरा आहे उनजे डेटाबेस में फिंगर प्रिंट्स बि आहिनि, तव्हां ॿई बैकअप रखाए छॾियो। जंहिं वटि सुञाणप कार्ड न हुजे उनखे चइजे तूं आङुर जो निशान आण।
इहो कोई टेक्नोलॉजी जे दौर में मसइलो कोन्हे, तमामु सवलो कमु आहे। को बि सॉफ्टवेयर डेवलपर तव्हांखे मिंटनि में इहो लिंक ठाहे ॾींदो, छो त सॉफ्टवेयर डेवलप कयो ई नादरा आहे, हुनखे 5 रुगो डेटाबेस सां हुनखे कनेक्ट करिणो आहे। त ही ऑप्शनल वारो जेको तरीक़ो आहे इहो अमली तौरु सम्झो त सुञाणप कार्ड न आहे। भला तव्हांखे सुञाणप कार्ड कंहिं न ॾेखारियो, तव्हां हुनजे साम्हूं छा लिखंदो? हू चवंदो साईं मुंहिंजो सुञाणप कार्ड नथो मिले, हेठि मथे थी वियो साईं, गुम थी वियो, मूं ठारायो कोन्हे, का बि ॻाल्हि चई छॾंदो, गणपकार खे लिखी छॾणी आहे। तव्हां वटि लखे गैर क़ानूनी इलीगल इमिग्रेंट्स वेठा आहिनि, तव्हां कीअं तइ कंदो त इहो सुञाणप कार्ड न ॾेखारींदड़ गैर क़ानूनी इमिग्रेंट आहे या वाक़ई शहरी आहे जंहिं वटि सुञाणप कार्ड कोन्हे? त जेकर हुनजो सुञाणप कार्ड हेठि मथे थियो आहे त फिंगर प्रिंट सां उहो कंफर्म थी वञे हा। ॿिया तव्हां बैकअप में ऑप्शन ॾियो, ऐलान कराए छॾियो, पब्लिसिटी कराए छॾियो अथव, जंहिं वटि सुञाणप कार्ड कोन्हे उहो पासपोर्ट ॾेखारे, उहो ड्राइविंग लाइसेंस ॾेखारे, उहा जेको बिजलीअ जो बिल ॾेखारे, उहो फोन जो बिल ॾेखारे, उहो वोटर लिस्ट में नालो ॾेखारे। तव्हां 5-6 ऑप्शन ॾेई छॾियो माण्हुनि खे, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? का बि हिकिड़ी तरह सां पंहिंजी सुञाणप साबित करे। जेकॾहिं इन्हनि मां का बि सुञाणप हुन वटि कोन्हे त पोइ असां छा सम्झंदासीं? त उहो कानूनी रहवासी न हूंदो न। हींअर त बेनज़ीर इनकम प्रोग्राम जे करे ऐं ॿियनि बेनिफिट्स जे करे मां चवां थो का सफ़ा दूराणे इलाइक़े में बि का अहिड़ी तव्हांखे औरत नथी मिले सिंध में जंहिं वटि सुञाणप कार्ड न हुजे। ज़रूरु कोई बि रहियल हूंदा, पर जेकर को कराची शहर जे कोरंगी औरंगी में वेही चए त मुंहिंजो कार्ड न आहे ठहियल, त मां इहो न मञींदुसि त उहो हितां जो शहरी आहे, हुन सुञाणप कार्ड न ठाहे रहियो हूंदो, हुनजे पुठियां का ॿी ॻाल्हि हूंदी। सो सुञाणप कार्ड हिननि अमली तौरु शामिल न कयो आहे, इहो लॉलीपॉप आहे त असां करे छॾियो आहे। ऑप्शनल जी छा माना आहे? तव्हां कीअं डॉक्यूमेंट कंदो? ऐं ॿी ॻाल्हि जेका असां शाह साहब खे बि गुज़ारिश कई, सेंसस कमिश्नर खे बि चयोसीं त तव्हां गैर क़ानूनी जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि उन्हनि खे ॻणियो ज़रूरु। असां इहो त चाहियूं था त ॻणिजनि, ईअं न आहे त न ॻणिजनि, छो त सिंध जे मथां इहो ॿार आहिनि, सिंध वफ़ाक़ खां हुनजो हिसो वठे। रुगो अलॻि सां टेब्यूलेट त कयो न, ख़बर थो हुजे न हुकूमत पाकिस्तान खे, हुकूमत सिंध खे ख़बर थो हुजे हिते घणा लख माण्हू परदेही गैर क़ानूनी किथे पिया रहनि। हाणे तव्हां वटि जियो टैगिंग आहे, हुनजो फ़ाइदो इहो आहे तव्हां वटि ट्रैकिंग सिस्टम आहे, त हीउ त मौक़ियो आहे त पाकिस्तान उन्हनि खे काउंट करे वठे, लोकेट करे वठे। छो त बदकिस्मती सां उन्हनि मां केतिरा ई माण्हू तव्हां ॾिसो था त हीअ जेके वायलेंस जा तशदुद जा वाक़िया थियनि था उन में शामिल था निकिरनि। त हुकूमत खे त घुरिजे त हिन मौक़े मां फ़ाइदो वठनि। जे इहो सभु कुझु नथो थिए, सुञाणप कार्ड बि कोन्हे, आङुरियुनि जो निशान बि कोन्हे, बैकअप बि कोन्हे, त पोइ इहो पुछण ई न पुछण सां को बि अमली तौरु फ़र्क़ु न पवंदो, या क्रिटिकल डेटा सिक्योर कोन थींदी। जंहिं माण्हू खे वणंदो पंहिंजो नालो सुञाणप कार्ड न ॾेखारे 10 भाती वधीक लिखाए छॾींदो, उहे शामिल थी वेंदा ऐं हीउ तकरारी थी वेंदो सभु कुझु, जंहिंजो असांखे अॻे ई ख़दशो। नसीर साहब, ॿोॾ मुतासिरनि जो जेको मामिलो आहे उनमें चीफ मिनिस्टर ऐं शर्जील इनाम मेमून जेको इतलात वारो सूबाई वज़ीर आहे उहो बि बार बार इहो चवंदो रहियो आहे त 21 लख इहा डेटा ऑफिशियल आहे त उहे घर जेका आहिनि ॾठा आया। हाणे उन्हनि जी मार्किंग कीअं थींदी? उहे पंहिंजनि उन्हनि ॻोठनि जे अंदरि मौजूदु कोन्हनि, उहे डिस्पर्स आहिनि, खुलियल आसमान जे हेठि वेठल आहिनि। हीउ बि हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे ऐं इतलात इहे आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके असांखे रिपोर्टर्स ॿुधाइनि था पिया त अञा उन्हनि हंधनि ते जेके कैंपुनि में वेठा आहिनि उते सेंसस जो अमलो पहुतो ई न आहे। जी साईं, असां इहा ॻणती सभ खां पहिरें असां पंहिंजो मुख़्तलिफ़ फोरम्स तां तव्हांजे प्रोग्रामनि तां सनाजी कॉन्फ्रेंस में रखी हुई त हीउ हेॾे हिकु इंसानी अलमे जो दौरु आहे जंहिंमें तव्हां बल्दियाती चूंडूं न पे करायूं। तव्हांखे यादि आहे सिंध हुकूमत चयो पिए त ॿोॾ जे करे माण्हू बेघर आहिनि, असां चूंडूं नथा कराए सघूं। पोइ कहिड़ी जेको आफ़त आहे जो हेॾी वॾी आफ़त में तव्हां लाज़मी तौर ते गणपकारी था करायो। 4-6 महीना तरसो माण्हू पंहिंजे अझा ॾिन, सिंध गवर्नमेंट प्रोग्राम शुरू कयो आहे माण्हुनि खे घरनि जे लाइ ॾियण जो। उहे जेकर 10-15 लख माण्हुनि खे बि मिली वञनि त चइजे तरह माण्हू पंहिंजे अजनि ते वापसि पहुता हूंदा, कुझु करे रहिया हूंदा। हींअर त तव्हां त कैंपुनि जी ॻाल्हि था कयो, एक्चुअली त कैंपूं बि कोन्हनि, माण्हू टिड़ियल पखिड़ियल आहिनि। ऑफिशियल कैंपूं 1-2-3 के ठहियूं, उहे ख़बर न आहे कहिड़े हालत में, पर हुन में शायदि लख माण्हू बि न हूंदा, 50,000 बि शायदि न हूंदा। ॿिया माण्हू टिड़ियल पखिड़ियल, तव्हां तस्वीरूं ॾिसो जेके हितां हुतां अचनि पियूं, मूं शेयर बि कयूं आहिनि। घर खे कुझु बि कोन्हे, हिकिड़ी थूणी आहे जंहिं ते नंबर पियो लिखिजे, घर जे ॿाहिरां हिकिड़ो पथर पियो आहे हुन ते नंबर थो लिखिजे। अहिड़ा त अलाए घणा हज़ारे लखे घर आहिनि। त इहा असांखे कीअं ख़बर पए त तव्हांजा ब्लॉक जिन घरनि ते ठाहिया विया से त घरनि जो निशान कोन्हे। 14 लख घर त सरकार चए थी मुकमल तौर ते तबाह थियल आहिनि न, 21 लखनि मां ॿियनि जी हलो मञूं था पार्शली तबाह थियल आहिनि त उनजी का भित को दरदरी हूंदो। जेके चओ था 14 लख मुकमल तौर आहिनि त माना ख़तमु आहिनि न, उते छा हूंदो जंहिं ते तव्हां निशान हणंदो? कीअं ॻणिया हूंदा उहे घर? त
त असांखे हिननि ते शदीद तहफ़ुज़ात आहिनि हिन ॻणप जे तरीक़ेकार ते। जी फ़ियाज़, अवां इतलात वारे सूबाई वज़ीर जी जेका शर्जील मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस भी अटेंड कई आहे, इन खां अॻु चीफ मिनिस्टर बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेंसस ते ॻाल्हाईंदो रहियो आहे। सिंध असेंबली जे अंदरि जेको रेज़ोल्यूशन बि मंज़ूर थियो, हींअर जेके हिन वक़्त ताईं जी जेका जीअं इसाक सही चयो त माना जेका आदमशुमारी 10 सालनि जे अंदरि थियणु खपंदी हुई, उहा 5 सालनि में ज़ाहिर आहे उन ते शक हिकिड़ी मख़सूस जमायत ते जॾहिं चवण ते थिए थी त उनमें शक पैदा थियनि था ऐं उहे ख़दशा सही साबित थियनि था जॾहिं तव्हांजो टैबलेट कमु नथो करे, जियो टैगिंग जा मसइला आहिनि, मैपिंग जा मसइला आहिनि, अमलो नथो पहुचे, त पोइ हीअ कंट्रोवर्शियल जेका आदमशुमारी हिन वक़्त ताईं आहे, उहा छा सिंध हुकूमत तव्हां सम्झो था त उहा नतीजा क़बूल कंदी? छा चवणु आहे उनजो? ॾिसो शकील, कंट्रोवर्शियल आदमशुमारी त हिन वक़्तु थी चुकी आहे। हिन वक़्तु बि जिते सिंध जी हुकूमत जेकॾहिं एतिराज़ वारे त हुनजो मक़सदु इहो थिए कंट्रोवर्शियल आहे। कराची प्रेस क्लब जे अॻियां हफ़्ते खां वठी एहतिजाज थी रहियो आहे ऐं हू जेका आदमशुमारी आहे उनखे मुलतवी करण जो मुतालबो करे रहियूं आहिनि पार्टियूं, कॉम्प्रेस पार्टियूं, ऐं उन्हनि जो ई ख़दशो आहे त जॾहिं असांजा जेके सूबे में सिंधी जेका आबादी आहे, जेका सिंध जो हक़ीक़ी जेको वारिस आहे 60% खां मथे, अगरि जेकॾहिं उन्हनि खे लॻभॻि जेके 22 लख जेके घर जेके ॾठा आहिनि या कुझु जुज़वी ॾठा आहिनि, त जॾहिं जिन घरनि जो नालो निशान ई न हूंदो त उन जेका जिते आबादी जिते माण्हू मौजूदु ई न हूंदा त पोइ उते उन्हनि जी ॻणप कहिड़ी बुनियाद ते थींदी? उन हवाले सां का बि विचूर जेको आहे, जेको शुमारियात खाते पारां जारी न आहे कयो वियो, त उन्हनि माण्हुनि जो छा थींदो, उहे कहिड़े खाते में काउंट थींदा जंहिंजो घर ई न हूंदो? जीअं नसीर साहिबु ज़िक्र कयो त पथर ते या थुणीअ ते अगरि जेकॾहिं इहो लिखिजे थो त इहो घरु आहे त उनखे साबित कीअं कबो? त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जेको इहो एतिराज़ु आहे सिंध हुकूमत जो या शर्जील मेमन जो, उन अॼु बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो वाज़े कयो आहे त असांजा ख़दशा अॼु बि बरक़रार आहिनि। जेतोणीकि जेको शुमारियात खाते जो अमलो आयो उन्हनि सां मुलाक़ात बि थी आहे एहसन इक़बाल जे चवण ते, पर एहसन इक़बाल वरी ॿी जेका मंतिक जेका इजाद कई उन जो चवणु आहे त NFC या जेका असांजी पॉपुलेशन आहे उनखे हिन में शामिलु करण बजाए हिन आदमशुमारी खे जेको लाक कयो वञे। पर लाक तॾहिं थींदी जॾहिं असां पंहिंजी शुमारियात में माण्हू शामिलु करे सघूं। माण्हू जॾहिं पंहिंजे मागनि ते ई मौजूदु न आहिनि, पंहिंजे घरनि में ई मौजूदु न आहिनि, को किथे टिड़ियल आहे, को किथे पकड़ियल आहे। हिन वक़्तु सिंध हुकूमत पारां 1,85,000 जेके माण्हुनि उन्हनि खे जेका रक़म मुंतक़िल करण जी जेका इब्तिदा कई, उन पहिरियों मरहलो शुरू थियो, उहा अञा ताईं रक़म मुंतक़िल थी न आहे। 14 लख जेके घर जेके मैदान में मौजूदु ई न आहिनि, त उन्हनि माण्हुनि जो छा थींदो? उहा एहसन इक़बाल इहो चयो त शुमारियात खाते जो जेको डेलीगेशन आहे उन में मुलाक़ात कई आहे, उन चवणो त कुझु कॉम्प्रेस तंज़ीमूं जेका आहिनि उनखे सबोटाज करणु चाहिनि थियूं। न, जेकॾहिं सिंध हुकूमत अगरि जेकॾहिं एतिराज़ करे थी, उहा कहिड़ी कॉम्प्रेस तंज़ीम आहे? सिंध हुकूमत आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, परॾेही वज़ीर वफ़ाक़ी काबीना जो हिसो आहे, उहे हिन ॻाल्हि ते एतिराज़ कनि था, उन्हनि ॻाल्हि क्लियर करे छॾी। इन ॻाल्हि में को बि वधा न आहे। अगरि जेकॾहिं एतिराज़ न हुजनि हा त इत्तेहादी हुकूमत जो हिसो हूंदे पीपल्स पार्टी ज़ाहिर उन्हनि खे वोट पंहिंजे इलाइक़नि मां वठणा आहिनि। NFC अवॉर्ड जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जे मथां अॻे जेको ॿाहिरियों जेको लोड माण्हुनि जो आबादी जो पियल आहे, ॿियनि सूबनि जो असांजे मथां जेकॾहिं लोड पियल आहे, त असांजी जेकॾहिं आबादी हुन में घटि ॻणप में शामिलु थींदी त पोइ असां कहिड़े हिसाब सां काउंट थींदासीं? हिन जो मक़सदु इहो थियो ईंदड़ वक़्त में जेकॾहिं असांजी काउंट थिए पॉपुलेशन, त उनजे मुक़ाबले में कराची में जेका आबादी आहे उहा बाक़ी सॼे सूबे खां जेका 60% आबादी उन खां मथे थी वेंदी हली। ऐं असांजा घर जेकॾहिं बुनियाद ते न हूंदा, माण्हू न मौजूदु न हूंदा, त पोइ असां पंहिंजे वसीलनि खे पंहिंजे मामलनि खे कीअं मैनेज करे सघंदासीं? त हिन बुनियाद ते ई जेको हिन वक़्त खां अॻु जेका प्री मैच्योर जेका आदमशुमारी कई पई थी वञे, मुंहिंजे ख़्याल में त इहा मुतनाज़ा थी चुकी आहे। ऐं जेका इहा ॻणप थींदी, अगरि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा नतीजा आया त अञा वधीक जेके ख़दशा असांजा जेके आहिनि उहे इहो ज़ाहिर कंदा त इहा जेका आदमशुमारी आहे उहा असांजे लाइ नुक़सानदेह थींदी। असांखे घटि ॻणप जी जेका बुनियाद आहे उन ते असांखे शामिलु करे आदमशुमारी में ॾेखारियो वेंदो त सिंध जी जेका आबादी आहे उहा घटि आहे। जेके ख़दशा पहिरीं 2017 वारी आदमशुमारी ते कया विया त सिंधी जेका आबादी ॻणप कई हुई, हिन वक़्तु अञा बि उनखे घटि करण जे हवाले सां फ़ैसिलो थींदो। जॾहिं त जेके आदमशुमारी में जिते शनाख़ती कार्ड जो जेको मामिलो आहे उहो जेकॾहिं हुन में न आहे, त पोइ आदमशुमारी अमलो कहिड़ो जस्टिफिकेशन आहे त उहे जेके हक़ीक़ी जेके माण्हू आहिनि, हाणे जेकॾहिं को विहाड़ी जो वेठल जेकॾहिं माण्हू आहे उहो अगरि जेकॾहिं हिते काउंट कराए थो पंहिंजो, त ठीकु आहे, असां इन बुनियाद ते त खणी हुनखे चवंदासीं भाई असां वटि जेकॾहिं उहे माण्हू रहनि था, त पोइ जेकॾहिं कराची ऐं बाक़ी सॼी जेका सिंध आहे उनजे डिफरेंस खे असांखे कीअं जेको उहो मैनेज करिणो पवंदो? त इहो सभ खां वॾो जेको ख़दशो आहे जेको असांजे वसीलनि, असांजे मामलनि, उन्हनि ते बि जेको शदीद एतिराज़ जो सबबु बणिजंदो। ऐं सिंध हुकूमत जेकॾहिं इन ॻाल्हि ते अगरि जेकॾहिं एहतियाज करे त मुंहिंजे ख़्याल में इहो ख़दशो बहितर ऐं दुरुस्त ऐं वक़्ताइतो आहे। ऐं जेकॾहिं कॉम्प्रेस बि अगरि जेकॾहिं एतिराज़ या एहतिजाज कनि था त मुंहिंजे ख़्याल में इहे ख़दशा उन्हनि जा जाइज़ ऐं बुनियादी आहिनि। ऐं आदमशुमारी हिन वक़्तु अॻु में जॾहिं मुतनाज़ थी चुकी आहे त उनखे डिले करणु खपंदो हुयो ऐं ईंदड़ वक़्त में करणु खपंदो हुयो।
जी इसाक, हाणे पाण ॾिसूं था त जेके सेंसस जे हवाले सां ख़दशा आहिनि उनमें कॉमपर्स तंज़ीमूं हुजनि, सिविल सोसाइटी, सुञाण धुरियूं, पीपल्स पार्टी, सभु जेको आहे उहो हिकिड़े पेज ते असांखे नज़र अचनि था। शनाख़ती कार्ड ते एतिराज़ हुजनि, डिज़ाइन में जेके फिलास हुजनि, टैबलेट कमु नथा कनि, डिवाइसिस कमु नथियूं कनि, ॿूड जेके मुतासिर आहिनि उहे 21 लख जी फिगर आहे, उन मां 14 लख जी ॻाल्हि त उहे ड्रही पट पियल आहिनि। त अहिड़ी सूरत हाल में तव्हां सम्झो था त ख़ुदि इहो इशारो बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॾिनो हुयो, आसिफ़ ज़रदारी बि ॾिनो त ॿूड मुतासिरनि खे हुननि रेफरेंस कोट कयो, सेंसस ते बि हुननि ऑब्ज़र्वेशन शो कया त असां इन मामले ते हुकूमत खे छॾे बि सघूं था। त हींअर तव्हां सम्झो था त हीउ राइट टाइम आहे जंहिंमें असां इहो प्रेशर वधायूं त इहे या त इहे फ्लास ख़तमु कया वञनि जिन जी निशानदाही कई वई, या ॿी सूरत में हिन खे मुलतवी कयो वञे। हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका आदमशुमारी थिए थी उन ते पीपल्स पार्टी सिंध जी हिकिड़ी नुमाइंदा पार्टी आहे, उन जेको एतिराज़ु इहो कयो त बाबा असांखे ख़दशा आहिनि त असांजी सही ॻणप न थी आहे। जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो त उहो सिंध जे चीफ मिनिस्टर माना क्लियर कट चयो त असांजी आबादी जेका आहे 6 करोड़ समथिंग आहे। हाणे हिननि इहो जेको एतिराज़ु कयो, एतिराज़ में हिननि हिकिड़ी टेक्निकल पॉइंट इहा लिखी त 5% जेके ब्लॉक्स आहिनि उन्हनि खे तव्हां काउंट कयो, रीचेक कयो, उन जे बेसिस ते ई विया हुआ। ऐं हिननि अहिड़े क़िस्म जी का घुर न कई त को तव्हां ॿी आदमशुमारी ॿीहर करायो। पर इहो जेको MQ में ॿियनि जो प्रेशर हो, उन खां पोइ ही जेको आहे सो फ़ैसिलो थियो। ऐं ज़ाहिरा वरी PTI जी हुकूमत में वेठी वियो MQ त उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ CCI में बाद में त एग्री करे आया न एग्री CCI में जेका डिमांड हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा हुई, उहा 5% 5% जी जेकॾहिं तव्हां कयो था त पोइ इन्हनि इन जा सबूत न। उन में जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई शकील साहिबु इहा हुई त पूरे पाकिस्तान जे सभिनी ज़िलनि जो जेको अंक मथां खां अचे पियो, पेशावर खां वठी वेंदे लाहौर, लाहौर खां पोइ फैसलाबाद ऐं बहावलपुर ताईं उहो अचे पियो। 3 पॉइंट समथिंग माण्हू हर ज़िले मां, 2.9 अचे पियो। जीअं ई सिंध में दाख़िल पियो थिए त उहो तव्हांजो ॾेखारनि पिया 1.9, 2.1। वरी सिंध खां ॿाहिरि निकिरी जॾहिं जेकाबाद खां टिपी तव्हां हुन में नसीराबाद में पिया वञो त इहो वरी साॻियो 3% पियो वञी थिए। हाणे इहो हिकिड़ो वॾो टेक्निकल फॉल्ट, इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ी हुन सां मिलंदड़ सूबनि जूं सरहदुनि वारनि ज़िलनि में 3% ऐं सिंध जो। तंहिंजे बुनियाद ते हिननि चयो त हिते असांजी आबादी वधीक आहे। माना असीं इहो था चऊं त असांजी जेका रूरल सिंध आहे उनजी आबादी बि वधियल आहे ऐं उनखे काउंट सही न कयो वियो आहे, या उन लाइ कहिड़ो फार्मूलो रखियो वियो। इन ते माना एतिराज़ात हुआ। हींअर पोइ हाणे ज़ाहिर पीपल्स पार्टी पंहिंजी जॻह ते ख़बर न आहे त उनजो छा चाहिनि था या उन्हनि जो प्लान छा आहे। पर इहो हुननि जो जेको एतिराज़ु आहे उहो वैलिड आहे। ऐं इन आदमशुमारी मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी हद ताईं मुतनाज़ थी चुकी आहे। इन खे हाणे बहितर नमूने सां करण लाइ यकीननि हिननि खे ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे शकील साहिबु ॿुधायां जेका मूंखे ॾाढी माना शॉक थी करे मूंखे सम्झ में नथी अचे त घरशुमारी जेका थी आहे उहा हमेशह उन में सुवाल जेके पुछिया वेंदा आहिनि उन्हनि में इहो पुछियो वेंदो आहे त घर ते नंबर हणियो वेंदो आहे, घर जे वॾे जो नालो पुछियो वेंदो आहे, ऐं इहो पुछियो वेंदो आहे त तव्हांजे घर में माण्हू घणा था रहनि। हिन घरशुमारीअ में अहिड़े क़िस्म जी का बि मालूमात न पई वरिती वञे। 2011 में जेको आदमशुमारी जो सिलसिलो शुरू थियो उन में सिंध में जेकी घरशुमारी थी हुई उन जा अंग अखर ज़ाहिर थिया 5 करोड़ 50 लख। हिननि जॾहिं असां पुछियो ई कोन्हे, सिर्फ़ु उन्हनि पुछियो त घर जे वॾे जो नालो छा आहे ऐं तव्हांजो मोबाइल नंबर तव्हां असांखे ॾियो। तंहिंजे करे इहा त अजीब क़िस्म जी घरशुमारी थी आहे। ऐं घरशुमारीअ में तख़मीनो हयो वेंदो आहे, पुछियो वेंदो आहे, ऐं उन जा सभु पहिरीं इन खां जारी थींदा आहिनि अंग अखर जेके 2011 में थिया। ऐं 2017 खां अॻु बि जेका घरशुमारी थी हिननि वटि अंग अखर हुआ। तंहिंजे करे हीअ घरशुमारी जेका असां सिर्फ़ु फॉर्मेलिटी तौर ते पई थिए। हाणे टेबलेट ते कनि था ऐं उन जा इशूज़ तव्हां नसीर साहिबु सभिनी ॿुधाया, ऐं इहो असां लाइ बाक़ाइदे असांखे ख़तरो छा बि चओ उहो वॾे पैमाने ते आहे। ऐं हिन वक़्तु डिमांड कहिड़ी थियणु खपे, लाइन कहिड़ी ॾियणु खपे तव्हांखे? हाणे ॾिसो न, डिमांड असांजी इहा हुअणु खपे त पहिरीं त डिमांड इहा हुअणु खपे त हीअ आदमशुमारी खे तव्हां कैंसिल कयो 10 सालनि ते। हाणे जेकर असांजो माना इहो इन ते फर्म असांखे हींअर हुजे, छाकाणि हीअ एतिरी मुतनाज़ थी वई आहे जो हाणे इनखे रिवर्स करण लाइ हिकिड़ो ई आहे त इनखे हिते शुड बी क्लोज़ड। ॿी जेकॾहिं उन ते नथा थियनि त पोइ ई हिनखे इंश्योर करण लाइ हर माण्हू जी ॻणप खे इंश्योर करण लाइ या त हिन में कुझु इज़ाफ़ो ॿियनि जो कयो वञे,
ऐं इन जे लाइ बाक़ाइदे जेका सिंध गवर्नमेंट जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं ॿियो हिननि जेको पहिरीं ऐलान कयो त हिन खे मॉनिटर कंदा सूबाई असेंबली जा मेंबर, क़ौमी असेंबली जा मेंबर ऐं जेकॾहिं बल्दियात जो सिस्टम आहे त उहे कंदा। इन्हनि बाक़ाइदे हिन में हिन आदमशुमारी कयो, उन जो किथे बि को बि एविडेंस नज़र कोन थो अचे। हाणे इन्हनि शयुनि खे इंश्योर कनि त पोइ शायदि इहा शइ चई सघिजे थी त असां लाइ कंहिं हद ताईं क़ाबिल क़बूल थिए। अदरवाइज़ मां नथो सम्झां त इहा वरी मुतनाज़ा थींदी, वरी इहो जेको आहे सो सिलसिलो हलंदो रहंदो। जेको ईअं खणी सम्झो त 1998 खां वठी आदमशुमारी तव्हां जेका पोइ कराई 2011 वारी उनखे तव्हां रद्द कयो, तव्हां ई कराई, वरी 17 वारी कराई उनखे बि तव्हां रद्द पिया था कयो, जॾहिं त उन में तव्हांजा आर्म्ड फोर्सिस उन में शामिलु हुई, पोइ बि उनखे तव्हां रद्द था कयो। ख़बर न आहे त हीअ छा हिन मुल्क में या कंहिं ते एतबार त कयो वञे न, घटि में घटि कंहिं ते एतबार कोन थो कयो वञे। जी नसीर साहब, हींअर सेंसस जे हवाले सां असां ॾिसूं त मुकमल तौर ते ग़ैर यकीनी सूरत हाल आहे। पॉपुलेशन आबादी जे हिकु वॾे अंग खे ख़बर ई न आहे त छा त का मुल्क जे अंदरि घरशुमारी या आदम ॻणप थी रही आहे। ऐं उनखां बाद में जेके पाण डिस्कस करे चुका आहियूं, डिज़ाइन जे अंदरि जेके तमामु खोड़ सारा फिलाज़ आहिनि, ऐं वॾो में वॾो जेको एतिराज़ु आहे त 5 सालनि जे अंदरि जेका ही आदमशुमारी बेवक्ती जेके आदमशुमारी पाण चऊं त उहा कराई पई वञे। ऐं उन ते न रुगो सियासी क़ौमपरस्त सुजाण धुरनि जा एतिराज़ आहिनि, ख़ुदि सिंध हुकूमत जो एतिराज़ु आहे, ऐं जेका पाकिस्तान जी जेका कोलिशन पार्टनर आहे पीपल्स पार्टी, उनजे चेयरमैन ऐं आसिफ ज़रदारी जेको आहे ख़ुदि उन ते एतिराज़ु वारिया आहिनि। हिन सॼी सूरत हाल खां पोइ हाणे तव्हां असांजी डिमांड छा हुजणु खपे, असांखे लाइन कहिड़ी वठणु खपे? जीअं इसाक़ चयो त फौरी तौर ते इनखे इते ई बंदि थियणु खपे, मुलतवी करणु खपे, छा डिमांड असांजी हिन वक़्तु हुजणु खपे? शकील साईं, मुंहिंजे नज़र में सिंध जे हुकूमत मुखालिफ़ धुर जिन जे चवण ते थी पए उहे फंक्शनल लीग को हिकु बि इदारो तंज़ीम सोसाइटीअ जी कान्हे जेका हाणे हिन आदमशुमारी खे ऑन करे रही हुजे। उनखां पोइ हिन जी हाणे साख त ख़तमु थी चुकी आहे, भली हाणे छा बि हुन जे लाइ चयो वञे। ऐं मूंखे मां इहो बि ज़रूरु चवंदुसि त सिंध गवर्नमेंट बि संजीदगी कोन ॾेखारी। हिकिड़ी शइ जंहिंजो इसाक़ निशानदेही कई उहा असांजी बि तजवीज़ुनि में हुई त बाबा तव्हां पंहिंजा मॉनिटरिंग सेल ठाहियो न। MPMN छा मॉनिटरिंग कंदा? हीउ डिजिटल आहे, डिजिटल जो फ़ाइदो छा हुजे हा? सादो कमु थियणो, 3 बार्स वारो ग्राफ ठहणो आहे, ॿियो कुझु बि न आहे कमु। इहो हर कंट्रोल रूम में हर ब्लॉक जो ठही सघे थो। तव्हांखे IT जो बिगनर ठाहे ॾींदो। हिकिड़ी बार ॾेखारे त इन ब्लॉक में 2017 जी आदमगढ़ छा हुई, जेका कथियल ग्रोथ रेट जे हिसाब सां, जेको 2% ग्रोथ रेट आहे, उन हिसाब सां हींअर केतिरी बीहण घुरिजे हा, ऐं 3 बार ॾेखारे हा त एक्चुअल रिपोर्ट घणी पई थी थिए। इहे हिकिड़ो बार चार्ट तव्हांखे हिकु हिकु ब्लॉक जी कहाणी सेकंडनि में ॿुधाईंदो। इहा हुई डिजिटल मॉनिटरिंग। ईअं थींदी आहे, उहा न कई हुई। को बि मॉनिटरिंग सेल सिंध गवर्नमेंट एस्टेब्लिश ई कोन कयो कि ॿ पढ़िया लिखिया के एक्सपर्ट के इन सब्जेक्ट जा माण्हू उन में विहारजनि हा। MPMN खे ख़बर न पवंदी हा, उहे इन हद ताईं ख़बर लहंदा जो हुननि जो तक ऐं तराव खे इहा ख़बर पवंदी किथे टीमूं पहुतियूं किथे न पहुतियूं, त टीमूं पहुचराइनि। इहो करे था सघनि। जेतिरा ई पंहिंजे चूंडुनि वक़्तु सरगर्म हूंदा आहिनि, को हिकिड़ो MPMN तव्हांखे नज़र आयो जेको आदम गणप में पंहिंजे तक में वञी ओताक में वेठो हुजे त मां हिकु हिकु माण्हू ॻणाईंदुसि। वोटनि महिल कीअं था दर दर ते पहुचनि, हिकु हिकु वोट काउंट कराए, को 300 मेलनि ते को मरी वियल बि रहिजे थो त उनजे क़बर ताईं वञी पहुची लाश बि कढाईंदा त हिन खां वोट दाख़िल करायो। उहे आदमगढ़ में किथे हुया, घणनि माण्हुनि कैंपूं कयूं, घणा माण्हू तक में विया, घणनि माण्हुनि मोबिलाइज़ेशन कई, मूं कंहिंखे कोन ॾिठो। को हिकु अध चङो माण्हू वियो हुजे त ख़ुदा खे ख़बर। का मॉनिटरिंग कान थी, शदीद लापरवाही कई आहे सिंध हुकूमत। ख़त वत लिखण जे पुठियां मां यकीन सां चवां थो त एजेंडा जे पुठियां को पॉलिटिकल ॿियो कॉन्फ्लिक्ट पियो थो हले। हुननि खे शहबाज शरीफ़ खे अखियूं ॾेखारणियूं, हीउ इन जे करे थिए पियो थो। मूंखे नथो लॻे त हीउ को सेंसस ऐं ॿोध मुतासिरनि लाइ आवाज़ो थिया आहिनि, पर हाणे इहो इशू ठहियलु आहे त हुन ॾाढो स्मार्टली पॉलिटिकली उहे इशूज़ प्ले कया आहिनि। त हूंदे बि असां चऊं था ठीकु आहे, घटि में घटि रिकॉर्ड ते एतिराज़ त आंदनि, असां तव्हां कई पे ॿुधनि कोन पे, हाणे कनि था। मां इन खे वरी आजियां थो कयां, असुल मामला सुञाणप कार्ड ऐं धारी आबादकारी वारा वरी गोल करे वई सिंध हुकूमत। उनजो ज़िक्र न ख़त में आहे न ठहराउ में आहे, तंहिंजे करे मां वरी बि चवां थो त संजीदगी कान हुई, हिन जो मसइलो को ॿियो आहे। ख़ैर, हाणे छा कजे वारी ॻाल्हि ते अचूं था। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ी शइ थी सघे थी त हींअर घर ॻणप सुभाणे पूरी पई थिए, हिते ब्रेक हणनि, हिते पास वठनि। मां इसाक़ जी ॻाल्हि सां एग्री थो कयां त असां बाइकाट वाइकाट जी ॻाल्हि नथा करणु चाहियूं,
45 अरब तव्हां ख़र्च कया आहिनि क़ौमी सतह जी ॻणप आहे असां चाहियो पिए ते सुठे नमूने कयो असांजा एतिराज़ बि इन ते आहे असांजूं तजवीज़ूं बि इन ते हुयूं असां न पिए चाहियो त कोई न थिए असां चाहियूं पिया ठीकु आहे तव्हां ग़लति सबबनि जे करे बि कराई पर वरी बि उहा ठीकु त करायो आहे न एतिरी ॻाल्हि असां कई आहे इहो ई चाहियूं था हाणे छा थी सघे थो हिते ब्रेक हणनि बीह वञनि ॿ कम कनि हिकिड़ो त इन सॼी डेटा घर ॻणप जी आई आहे न उनजी क्रॉस मैचिंग कनि 2017 सां पहिरियों कमु इहो थियणु घुरिजे घर ॻणप जी स्टेज ते तव्हांखे डेविएशन जी याने फ़र्क़ जी ख़बर पइजी वेंदी त किथे नॉर्मल फ़र्क़ु आहे नॉर्मल फ़र्क़ु हूंदो आहे न ख़बर पइजी वेंदी आहे त हेतिरो हुन में पर इसाकारी ॻाल्हि त हुननि त रुॻो घरनि जा नंबर आया आहिनि अञा त पुछो ई कोन्हे इनिशियली भातियुनि जो अंग बि लिखी वञनि हा त तव्हां कंपेयर करे सघो 2011 में घर ॻणप इन जे करे रुकिजी वई उन मां जेका टेंडेंसी हुई पर हलो मां चवां थो एवरेजिस वठनि जेकर तव्हां घर ॻणिया आहिनि भितियूं न ॻणियूं आहिनि मतिलबु फ्लैट में 50 फ्लैट आहिनि ईअं न त हिकु बिल्डिंग ॻणी वई आहे इहो बि शिकायत अचे पई जे हिननि घर ॻणिया आहिनि घर माना घराणो फैमिली कुटुंब त पोइ तव्हां एवरेज 6 सां ज़र्ब करे उनजो एवरेज कढी सघो था त ट्रेंड तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तो हींअर ट्रेंड एनालिसिस कनि नंबर 2 छा कनि घर ॻणप में जेतिरा शदीद मसइला साम्हूं आया आहिनि उन्हनि सभिनी खे पहिरियों ठीकु कनि पंहिंजा डिजिटल डिवाइसिस ठीकु कनि पंहिंजा नक्शा ठीकु कनि जिते जिते माण्हू न ॻणिजी सघिया उन्हनि जूं शिकायतुनि जे बुनियाद ते उन्हनि जी ॻणप खे ॿीहर कवर करे वठनि ऐं इहा सॼी डेटा एनालिसिस पब्लिक कनि जेकर डेटा पब्लिक एनालिसिस जी मां नथो चाहियां मूंखे हिकु हिकु घर जी ॾियो सिंध हुकूमत बहितर हिकु क़दम अॻिते वधी आहे त तव्हां हिकु हिकु इंडिविजुअल जी ॾियो हुननि त तमामु वॾी डिमांड करे छॾी आहे इहा ई कंदा बि कोन पर ब्लॉक वाइज़ सिंध गवर्नमेंट खे ॾियनि ऐं पब्लिक लाइ पधिरो कनि मूंखे मुंहिंजे ब्लॉक जी ख़बर हुजे त पोइ उन सां तव्हां हिन वक़्तु करेक्टिव मेयर्स कयो भली महीनो तरसी करायो घर आदम ॻणप का एमरजेंसी कान्हे मुल्क में का जंग कान थी लॻे को डिफॉल्ट कोन पियो थिए का क़यामत कान आई आहे चूंडूं आहिनि न चूंडूं हूअं ई कोन कराईंदा मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जंहिंजे लाइ हीअ खपे थी अॼु तव्हांजे नाणे वारे खाते हुनखे चई छॾियो पंजाब हुकूमत खे त तव्हांखे अदालत त चयो आहे पर असां वटि पैसा वैसा कोन्हनि सिक्योरिटी बि कोन्हे इहो ई तव्हां ॾिसजो होॾां बि थींदो फ़िलहालु चूंडूं कोन पयूं थियनि इन जी तकड़ असांखे न ॿुधाए केरु त उन जंहिं पर्पज़ लाइ तकड़ कई वई उहा थिए कोन पियो त पोइ हुनखे ठीकु कनि सही तरह कनि छो था पाकिस्तान जे माण्हुनि खे विढ़ाइनि हिन सां पाकिस्तान जी कहिड़ी ख़िदमत कनि त मुंहिंजी इहा सजेशन आहे त हींअर पास वठी सॼी डेटा खे रिव्यू कनि एनालाइज़ कनि सिस्टम खे ठीकु कनि पोइ बिल्कुलु ही जेका कंट्रोवर्शियल डेटा आहे ऐं उन ते सभु सिंध जो आवाम जेको आहे उहो हुक्मरान जमायत समेत सिंध जी सुञाण धुरियूं सिविल सोसाइटी क़ौमपरस्त तंज़ीमूं मज़हबी तंज़ीमूं सभिनी जो उन ते कंसेंसस आहे त ही जेका कंट्रोवर्शियल आदमशुमारी आहे उनखे हिते फौरी तौर ते रोकियो वञे हिन जे अंदरि डिज़ाइन जे अंदरि जेके फिलाज़ आहिनि ऐं हिन में डिजिटल में जेके टैबलेट जा डिवाइसिस जा इंटरनेट जा मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि ऐं उनखां पोइ घर शुमारी खां पोइ जेको ॿियो फेज़ आहे उहो शुरू कयो वञे न त ॿी सूरत में ही जेके कंट्रोवर्शियल तकरारी नतीजा ईंदा उनखे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो हिते प्रोग्राम जो असांजो वक़्तु पुॼाणी खे पहुतो नसीर मेमून साहब इसाक सुमरो साहब फ़याज़ कुरैशी साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।